हेलो अस्सलाम वालेकुम चाला खुशो संगत खुशो ते भी सया संगत नो मोरम जी वीडियो ये असांजे यूसुफ अरफानी कोठ भरसां कब्रिस्तान ऐं इमाम बारगाह ऐं साईं जन जी दरगाह आहे तव्हां सां शेयर कयूं था इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी ऐं पाण खां ॾिठी न आहे त तव्हांखे ॾेखारियूं था ऐं तव्हां हीअ पहुतल फ़क़ीर आहे माशाअल्लाह बहितरीनु हे ॻोठ यूसुफ अरफानी में आहे दरगाह सखी शेख सनाजी हीअ अंदरो नज़ारो सुभान अल्लाह हीअ साईं जी दरगाह आहे हीअ अंदरो नज़ारो आहे हिते कई माण्हू अचनि था पर ॾियो था वञनि मिठाई वारा मिठाई न्याज़ ॾियो था वञनि ऐं इंशाअल्लाह दिलि सां अचनि था उनजो दिलि जो उमेदूं साईं पूरियूं कंदो आहे हीअ असांजे इमाम साईं जो फोटो लॻल आहे माशाअल्लाह हीअ असां तव्हांखे दरगाह जो नज़ारो कराए ऐं असां तव्हां वटि मैसेज पहुचायूं था त जिथे बि दरगाह ते वेंदा कयो त हाज़िरी भरंदा कयो त सचे मन सां सचे दिलि सां तव्हांखे कॾहिं को ख़ाली न मोटाईंदो साईं इहे पहुतल फ़क़ीरनि हीअ तव्हांजे साम्हूं आहे दरगाह सखी शेख सना बहार शाह जिलानी हीअ बेसकाली मोड़ यूसुफ ॻोठ यूसुफ अरफानी ॻोठ हीअ पंहिंजी आबादी आहे ॻोठ यूसुफ ॻोठ हीअ नंढड़ा ॿार हे मां बारगाह लॻो पियो आहे त साम्हूं ऐं शबीज लॻल आहे हीअ साम्हूं क़ब्रिस्तान आहे जिथे माण्हू नओं मुहर्रम ते अॼु आया आहिनि पंहिंजे पंहिंजे हर पंहिंजे क़बर ते आयो आहे गुल छटणु ऐं क़बर ते दुआ पढ़णु कुल पढ़णु हीअ इम्तियाज़ यूसुफ अरफानी काफ़ी मुस्लमान हिते दफ़न आहिनि काफ़ी जा परदेसी हिते आहिनि वीचारा ऐं असां बि हुते सवाब ख़ातिर वियासीं शाहजहान क़ब्रिस्तान वटि ऐं तव्हां सां शेयर कंदा हलूं अहिड़ी तव्हांखे वीडियो हर वक़्तु तव्हांखे मिलंदियूं ऐं हीअ असांजा ॿ भाउ